असांजे मथां हथियार सिधा करण खां पहिरियों तव्हांखे 1000 बार सोचण घुर्जे हा ककर। रज़न यादि रख, जेकॾहिं हिते हिकिड़ो फायर थियो न त हितां तव्हां सभिनी जा लाश वेंदा, लाश। अधा वारा ॻोठ में आहिनि, जेसी ताईं गुल परी उन्हनि जे हवाले नथी कई वञे त हू वॾो तमाशो कंदा। हितां त वञण वारा हू बि कोन्हनि। पोइ मूंखे ॿुधायो त मुंहिंजे भाउ जो ऐं मुंहिंजे सोटनि जो बात केरु बंदि कंदो? कीअं थो थी सघे ईअं जो मुराद मुंहिंजे फ़ैसिले जी भंजकड़ी करे? बाबा ईअं थी सघे थो त रज़न वारनि वञी उते का हलकड़ाइप कई हुजे ऐं मुराद कावड़ में अची होश विञाए वेठो हुजे। हू तव्हांखे झुकाइण थो चाहे, पर मुंहिंजे हूंदे मंसूर ख़ान तव्हांखे कॾहिं बि झुकाए नथो सघे। मां थो ॻाल्हायां मुराद वारनि सां। जे छोकिरी ॾिनऊं त ठीकु आहे, जे न त हुननि जे घरनि में अहिड़ी ज़ोरी थोरी कढी ईंदासीं।